नाज़रीन, सिंध जी नाले वारी फ़नकारा फ़ौज़िया सूमरो जे विछोड़े के अॼु 18 साल गुज़री विया आहिनि। संदसि आवाज़ अॼु बि झर जंग में गूंजे थो। सक़ाफ़त काते समेत कंहिं बि खेसि वर्सीअ ते यादि न कयो। संदसि कैरियत बाबति ॾिसूं था ही रिपोर्ट। फ़ौज़िया सूमरो 1966 में थर जे हिक नंढे शहर वीरावाल ॻोठ खारोसर में अखि खोली। संदसि असुल नालो हकीमा हो। फ़ौज़िया सूमरे खे ॻाइण विरसे में मिलियो हो। संदसि वाल्द नथू ख़ान सूमरो हमद ऐं नात पढ़ंदो हो ऐं फ़ौज़िया खे पंहिंजे वाल्द खे ॾिसी ॻाइण जो शौक़ु जागी पियो। हिन 7 सालनि जी उमिरि में पाड़े जे साहेड़ियुनि सां गॾिजी ॻोठ जे शादियुनि मुरादियुनि में ॻाइण जी शुरूआत कई। उन्नीस सौ 80 में हिन जी मुलाक़ात रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ढोलक नवाज़ गुलाम सिंह कलेरीअ सां थी। अहिड़ी तरह ॻाइण जी सिख्या फ़ौज़िया सूमरो गुलाम सिंह कलेरीअ खां वरिती। फ़ौज़िया सूमरो जिन कलामनि ज़रिए शोहरत माणी उन्हनि में जुदाईअ जे ग़म में गुज़ारे मथां हिकु त सम्झो न मूं ॿियो ॿुधायो न तो बेक़दुरा क़दुरु न कयड़ी को हाल मुंहिंजो पुछे मुंहिंजा ॻोढ़ा उगे ही विछोड़ो मारे छॾींदो सुॾकी सुॾकी साह बि नींदो ऐं अले मुंहिंजा मारूड़ा समेत केतिरा ई कलाम मक़बूल थिया। गुर्दनि जी तकलीफ़ सबबि गुलकारा फ़ौज़िया सूमर खे 4 सेप्टेम्बर 2002 ते कराची इस्पताल में दाख़िल कयो, जिते हुन दम धणी हवाले कयो। तोड़े जो फ़ौज़िया सूमरो हिन दुनिया में नाहे रही, पर हू अॼु बि मदाहनि जे दिलनि में मौजूदु आहे।